वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त इस्लामाबाद में भंजटा ऐं अहलकारनि खे शहीद कयो वियो। इस्लामाबाद में विगोड़ सबबि मुल्क खे माशी नुक़सान थियो आहे। काबीना इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त 70 महीननि बाद महांगाई घटि तरीन सतह ते आई आहे। हुन चयो त ईंदड़ ॾींहनि में महांगाई वधीक घटि थींदी। संदसि चवण हो त धरणनि सबबि मुल्क में बेचैनी वारी सूरतहाल पैदा थी वई आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं। अवां खे आगाह कंदा आहियूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ है तो इस्लामाबाद में भंजटा एहलकारन के शहीद किया वियो। इस्लामाबाद में विगोड़ सबब मुल्क के माशी नुक़सान थियो आहे। काबीना इजलास के खिताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त 70 महीननि बाद महांगाई घटि तरीन सतह ते आई आहे। हुन चयो त ईंदड़ ॾींहनि में महांगाई वधीक घटि थींदी। संदसि चवण हो त धरणनि सबबि मुल्क में बेचैनी वारी सूरतहाल पैदा थी वई आहे। नाज़रीन अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त इस्लामाबाद में भंजटा ऐं एहलकारनि खे शहीद कियो वियो। इस्लामाबाद में विगोड़ सबबि मुल्क खे माशी नुक़सान थियो। काबीना इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त 70 महीननि बाद महांगाई घटि तरीन सतह ते आई आहे। हुन चयो त ईंदड़ ॾींहनि में महांगाई वधीक घटि थींदी। संदसि चवण हो त धरणनि सबबि मुल्क में बेचैनी वारी सूरतहाल पैदा थी वई आहे।